दर्दन जो दरिया। दसो हिकु ॻाल्हि चङे नमूने पंहिंजे दिल दिमाग़ में विहार छॾ त ॿीहर इहो माण्हू मुंहिंजे साम्हूं न अचणु घुर्जे, ऐं जेकॾहिं आयो त यादि रखजो तव्हां मुंहिंजे साम्हूं न चढ़जो। मञा तो सुल्तान त मुंहिंजी नंढड़ी ग़लती जे करे अवां जी बदनामी थी, इन लाइ मां पाण शर्मसार आहियां। पर सुल्तान हाणे छा थो करे सघे? वैसे मां मञा थो त तव्हां हिकिड़ी नंढड़ी ग़लती कई, असां बि बदनामी सही चुका आहियूं। इहो सभु कुझु असां दरगुज़र करे छॾियो सिर्फ़ु तव्हांजे सिर जे करे। हाणे असांखे पंहिंजी भेण वापसि घुर्जे ऐं तव्हांजो ॾिनल वक़्तु बि पूरो थी वियो। सुल्तान अवां जी भेण तां वरियाम सां नाहे निकिती, उहा अकेले सिर निकिरी वई आहे। जेकॾहिं वरियाम सां गॾु हुजे त हुनखे ॻोल्हणु आसान थी वञे, पर सुल्तान अकेली औरत खे ॻोल्हणु ॾाढो मुश्किल आहे। इन जो मतिलबु त असां पंहिंजी भेण खे विसारे छॾियूं ऐं हू असांखे कॾहिं हथ न ईंदी। मां कोशिश में आहियां। मूं इहो न आहे जो तव्हांजी भेण खे ॻोल्हे कोन सघंदासीं, पर वक़्तु लॻंदो सुल्तान। असां पंहिंजी भेण खे हाणे पाण ॻोल्हींदासीं। इहो बार हाणे तव्हांजे मथां न रखंदासीं। जेकॾहिं तव्हां कोशिश कयो था त इहा अञा वधीक सुठी ॻाल्हि आहे। रेस तव्हां चओ था त आलम ऐं वरियाम जो इन में को बि हथ न आहे, पर मां रुपए जो रुपयो तव्हांखे पक ॾियां थो त वरियाम इन में इन्वॉल्व आहे। मूंखे नथो लॻे सुल्तान, मूंखे नथो लॻे। उहो इन जे करे त तव्हांजो आलम जे मथां अंधो एतमाद आहे, तॾहिं त तव्हां चओ त वरियाम इन में इन्वॉल्व न आहे। पर थी बि सघे थो। हाणे तव्हां मूंसां इहो वाइदो कयो त आलम खान ऐं असांजे विच में तव्हां न ईंदव। सुल्तान, ईअं मां अव्हांखे आलम खान वारनि मथां नाहक ज़ुल्म करणु न ॾींदुसि। बाक़ी हू असांखे रुसवा ऐं दलील कंदो रहे। सुल्तान, बस रहिस, बस घणो थी वियो। हाणे असांखे पंहिंजी भेण वापसि ॾियो, या असांखे संग चटी ॾियो, या आलम ऐं असांजे विच में न अचो। इहे टे रस्ता तव्हां वटि आहिनि। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां कहिड़ो रस्तो था वठो। तव्हांजी भेण मूंखे वापसि कंदासीं, पर हुनखे ॻोल्हण लाइ अञा मूंखे वक़्तु घुर्जे। आख़िरी वाइदो कयो जंहिं ते तव्हां पूरा लही सघो। सिर्फ़ु आख़िरी 10 ॾींहंनि जी मोहलत घुर्जे मूंखे। उन खां पोइ को बि बहानो न हलंदो। फ़ैसिलो असांजो हूंदो ऐं उन ते अमल तूं कराईंदे। इहो इन वक़्तु तव्हांखे मूंसां वाइदो करणो पवंदो। जेकॾहिं तव्हां इंसाफ़ पसंदि आहियो त पोइ असां सां एतिरियूं नाइंसाफ़ियूं छो थियूं थियनि। ठीकु आहे सुल्तान, मां असां वाइदो थो कयां त 10 ॾींहंनि जे अंदरि अंदरि तव्हांजी भेण खे ॻोल्हे हथु कंदुसि। जेकॾहिं मां नाकाम थो वञा न, पोइ ईअं ई थींदो जीअं अमी चाहींदो। ठीकु आहे रईस, मां ॾाढी ॿिया बि इंतज़ारु कयां थो। ॾिसां तव्हां मूंसां कहिड़ो इंसाफ़ था कयो। अमा कुंज, बाबा मां तुंहिंजो दुश्मन न आहियां। खणी जो मुंहिंजी तबियत तेज़ आहे, केॾी महिल जज़्बाती थी वेंदो आहे, वाकई अलॻि ॻाल्हि आहे। पर बाबा मां सिधो ऐं साफ़ माण्हू आहियां। मामा, मूं कॾहिं चयो त तव्हां सिधा ऐं साफ़ न आहियो? बाबा ॾिसो, पुट हाणे तुंहिंजो घर हू न, पर तुंहिंजो घर ही आहे। हाणे हिन ई घर जे लाइ तोखे सोचणो पवंदो। बाबा, जेकॾहिं तोखे हिन घर में गुज़ारणो ई आहे पूरी ज़िंदगी, त पोइ तूं अहिड़ो कमु कर जो तुंहिंजे सुख ऐं आराम जे लाइ सभु शयूं मौजूद हुजनि। मामा, इहो तव्हां मथां फर्ज़ बणिजे थो, तव्हां वटि राय ॾियो। मां जेकॾहिं असांजे हड़ में पैसा हुजनि हा न, त सभु खां पहिरीं तोखे या थधी हवा वारी मशीन वठी ॾियां। छा चवंदा अथसि इहो, एयर कंडीशन। ऐं उन कमरे में तोखे हिकिड़ो हाला वाहिंदो रोग वठी ॾियां। सॼो ॾींहुं पई झूटियां ही अकार पई पया, झूठा। सॼी ज़िंदगी त कमायो अथव, कुझु न कुझु त टारे रखियो हूंदो न। अलाह जेके पैसा असां टारे रखिया आहिनि, उहे त पुट विया तुंहिंजे ॾाज ते ख़र्च थी। हाणे ॾिसीं थी पई त घर में थी पई धूड़ उॾामी ऐं कुआ था पिया ड्रोड़नि, रुपयो बि खीसे में कोन्हे। अमा तूं पंहिंजी मिल्कियत जो हिसो पिणे खां वठी छो नथी? मामा, अम्मा सां ॻाल्हि कई आहे। अम्मा चए थी मुंहिंजी हयातीअ में मिल्कियत जी ॻाल्हि न कर। बाबा, उन जी मौत ताईं त तुंहिंजा वार बछा थी वेंदा।
अरे हाणे हिन वक्त उन मिल्कियत मां तो पंहिंजे सुख ऐं आराम जे लाइ ख़रीद कुझु बि न कयो त पोइ बाबा पिणे पैसा बैंकुनि में रखी रखी बैंकूं भरे छॾींदसि। हर भरू ते बैंकुनि में फुज़ूल पैसा पिया आहिनि। बाक़ी हाणे तूं पंहिंजे सुख जे लाइ पिणे खां पैसा छो नथी वठी? मामा वरी बि मां बाबा सां ॻाल्हाईंदसि। अमा मुंहिंजो कमु हो तोखे सम्झाइण, बाक़ी हाणे तुंहिंजी अॻिते मर्ज़ी। जेकॾहिं मिल्कियत जो हिसो वठंदीअ त बाबा उहो त तुंहिंजे कम जो आहे न, असांजे कम जो त कोन्हे। असांजो त लॻो पियो अॻे ई ढींगो डेरी। बाक़ी जेका रुखी सुखी मानी आहे सो हाणे अॻियां रखंदासीं। खाली पई बसरनि सां मानी कजांइ, असांजो छा बाबा। पुट जंहिं कम में नुक़सान जो अंदेशो हुजे न उन कम में माण्हू हथ ई न विझे। अहिड़ो कमु कजे ई छो जो बाद में पछताइणो पवे, उन खां पासीरो थियणो खपे। बाबा असांजो त नुक़सान थी चुको आहे, हाणे इन राणा जो वारो आहे। बाबा खून करण खां पोइ असां हिते सुख सां कोन रही सघंदासीं। जेको माण्हू असांजो घर उजाड़ियो आहे, छा उनखे असां सुख सां रहण ॾियूं? अदा तव्हां उन्हनि ज़ालमनि खे माफ़ न कजो। बाक़ी बाबा त चवंदो आहे जेको ॻिची में पए न उनखे माफ़ करे छॾियो। दोदा मुंहिंजो इहो मक़सदु न आहे त तव्हां उन खे माफ़ कयो। फ़ैसिलो चुकायोसि, उनजो को त चङो हूंदो न, उनखे तव्हां ॾियो। ठीकु आहे बाबा, जेकॾहिं तव्हां चओ था त मां उन्हनि जे वॾे खे बि तव्हां ॾियां थो। जेकॾहिं पोइ बि पाप पलांद न थियो त पोइ मां बख़्श न कंदोसांसि। जल्दी कर दवा उन्हें खत्म, जल्दी कर। उस्ताद हाणे असांजो हिकमत खानो तैयार आहे, हल त हाणे मरीज़ वठी अचूं। अरे मरीज़ पाणे ईंदा। उस्ताद जेसिताईं असां मशहूर न थींदासीं न मरीज़ कोन ईंदा। पहिरीं असांखे मरीज़ हथ करणा पवंदा। ठीक है तू भी तैयार थी, मां भी तैयार थी वठा। मरीज़ हली था ॾिसूं मन को भाग भरे। उस्ताद सिर्फ हिकु चक्कर में असां मशहूर थियासीं न, पोइ मरीज़नि जी हिते लाइन लॻी पई हूंदई। छो न लाइन लॻंदी? उन्हनि खे ख़बर न आहे साहिब जो सही तो आहे, जेके चक पाए न चूसे मारे। मां तव्हां असांजे लाइ या मानी जी तकलीफ़ न कयो। चाचा जेकॾहिं असां तव्हां जे लाइ मानी न कंदासीं त ॿियो केरु आहे जेको तव्हांखे मानी करे खाराईंदो? मां घर जो हाणे कमकार वरियाम कंदो, शादी नथो करे त घर जो कम त करे न। बाबा घर जे लाइ का नौकरानी रखो, उनखे खणी पगार मां ई ॾींदुसि, बाक़ी शादी मां कॾहिं बि कोन कंदुसि। चाचो सही थो चए अदा वरियाम। हाणे तोखे कुझु न कुझु सोचणो पवंदो। तू केतिरो वक़्तु उन छोकिरीअ जो इंतजार कंदी जंहिंजो को ॾस पतो ई न आहे। भाॼाई जेकॾहिं तूं असांजे कमकार मां बेज़ार आहीं न त कोई कम में हथ न विझ। बाक़ी रही ॻाल्हि मानी जी न, सामा होटल तां वठी ईंदुसि ऐं पंहिंजा कपिड़ा उहे मुंहिंजी धोबी खां धोराईंदुसि। बाक़ी त भॼाई मुंहिंजो ॿियो को बि कमु न आहे जेको मां तव्हां खां करायां। हा त इहा ॻाल्हि आहे त मुंहिंजा कपिड़ा मेरा पिया थी, खणी वञी धोबी खे ॾेई आ। ऐं ॿुध राति जो मानी बि वठी अची आहे। न न चाचा ईअं कीअं थींदो? मां आहियां, राणी आ, तव्हांजो को एतिरो कमु घणो त कोन्हे जेको असां न करे सघूं। मां जे सही तव्हां असांजे घर जा कमकार कंदा रहंदो न ती शादीअ लाइ सोचींदो ई कोन। बाबा कमु थिए या न, पर इहो तव्हां दिलि मां ख़्यालु कढी छॾियो त को मां सदोरी खां सवा के ॿी सां शादी कंदुसि। अदा वरियाम मानी त खाई वञ न। इहा मानी बाबा खे खाराए छॾियो। अदा अदा छॾीस ॿ टे ॾींहं बुख मरंदो न, पाणी दिमाग़ जाइ ते ईंदुसि। ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, कजे त छा कजे। हिक तरफ़ राणीअ जो ज़िद, ॿिए तरफ़ मस्तानीअ जी मोहबत ऐं टे तरफ़ मस्तानो। वञे त काॾे वञे? जेकर ज़बरदस्ती राणी खे वठी थो अचां त उहा मस्ताने खां बि नफ़रत कंदी। जे इंतज़ार थो कयां त पूरी ज़िंदगी राणी मल्हार खे क़बूल कोन कंदी। पुट हाण तुंहिंजो भलो इन में आहे त तूं राणीअ खे विसारे छॾ। राणीअ खे त विसारे सघां थो,
पंहिंजी मस्तानी खे विसारे नथो सघे। तुंहिंजे दिमाग़ जो हाणे असांखे इलाज कराइणो पवंदो पुट। चाचा हाणे हिन जो को बि इलाज कोन्हे। अदा मल्हार खे गिदू जे हवाले करणो पवंदो। सिर्फ़ मल्हार खे छो, मल्हार खां वधीक त तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे। अॻ में त तोखे गिदूअ में दाख़िल कयूं। अदा मां त चवां थी ॿिन्ही खे गॾु गिदूअ में छॾे था अचूं। साल ॿ हुते रहंदा त दिमाग़ ठिकाणे अची वेंदुनि। मासी मुंहिंजो इलाज गिदूअ में न आहे। जेकॾहिं तव्हां राणीअ खे वठी ईंदव त मां ठीकु थी वेंदुसि। अदा भाॼाई खे वापसि आणण लाइ हाणे तोखे हुन दर अॻियां पंहिंजो नक रगड़णो पवंदो। हिन में एब न आहे। जेकॾहिं राणी मूं तरफ़ अचे थी त मां उन दर ते नक रगड़ण जे लाइ तयार आहियां। पोइ देर न कर, हींअर ई वञी हथ जोड़े आज़ियूं न्याज़ियूं करे 5 साल खे वठी अच। इन में तुंहिंजी इज़त घटि कान थींदी। ठीकु आहे चाचा, पोइ मां वञां थो। वे हाणे वे, अचे अदा वॾो, तुन सां सलाह कयूं था, पोइ मां बि तोसां गॾु हलंदुसि। चवण जो मक़सदु त राणा खान साल पहिरियों कार जे एक्सीडेंट में अव्हां जे नंढे भाउ खे मारे भॼी वियो। जेकर राणा खान उते बीहे हा ऐं नंढड़े खे वक़्त ते खणी अस्पताल पहुचाया त नंढड़ो बची थो सघियो। जी रईस, डॉक्टरनि बि इहो ई चयूं त तव्हां तमामु देरि करे पहुता आहियो। घणी रत वहण जे करे नंढड़ो गुज़ारे वियो। जेकॾहिं तव्हां वक़्त ते पहुचो हा त नंढे खे बचाए थी सघियासीं। ॾिसो दिलबरा, हादसा इतफ़ाक़ी थींदा आहिनि। राणा जाणी वाणी तव्हांजे भाउ खे न मारियो हूंदो न, इहो इतफ़ाक़ी हादसो हूंदो। हाणे जेकॾहिं अव्हां पंहिंजे भाउ जे पलांद में राणा खान खे मारियो था त पोइ इहो क़त्ल चइबो। रईस अकबर खान, तव्हां पंहिंजी अदालत पाण न लॻायो। मूं त तव्हांजो वॾो नालो ॿुधो आहे त रईस अकबर खान वॾो इंसाफ़ परस्त आहे। तॾहिं मां तव्हां ना दांह खणी आयुसि, पर मूंखे इहा ख़बर न हुई त धुर खे घुराइण खां पहिरियां ई तव्हां हुनजी वकालत शुरू कंदा। जेकॾहिं मूंखे इहा ख़बर हुजे हा न त मां कॾहिं बि तव्हां ॾे दांह खणी न अचां। राणा खान मुंहिंजो सॻो भाउ आहे ऐं यकीन कयो त हिन दुनिया में जेकॾहिं मुंहिंजो को दुश्मन आहे त उहो राणा खान आहे। त पोइ मां हुनजो तरफ़ कीअं वठंदुसि? मां तव्हांखे इहो थो सम्झाइणु चाहियां त खून ख़राबे में दिलि खे कॾहिं सुकून न मिलंदो आहे। इन करे जेतिरो थी सघे पंहिंजे जज़्बात ते काबू रखो बाबा। मसइला ॻाल्हियुनि जे ज़रिए हल थींदा आहिनि। पर जेकॾहिं राणा खान अव्हां जे तॾे ते हली अची अव्हां खां माफ़ी वठे त पोइ ॻाल्हि माफ़ी जी न आहे। तव्हां पहिरियां राणा खान खे ॻाल्हियुनि लाइ घुरायो, पोइ तव्हां को फ़ैसिलो ॾिजो। त पोइ ठीकु आहे जवान, तव्हां सुभाणे अचो, मां हिते राणा खान खे घुराईंदुसि। ठीकु आहे रईस अकबर खान, मां सुभाणे पहुची वेंदुसि। मां हाणे हलां थो, मोकिलणी न। उस्ताद, असांजी ॻाल्हियुनि ते केरु इतबार नथो करे। इन जे करे असांखे पंहिंजा फार्मूला ठाहिणा पवंदा। उन खां पोइ किथे न किथे इस्तेमालु करणा पवंदा। ख़बर त पई न त असांजे नुस्ख़नि में केतिरो फ़ाइदो आहे। मिली वियो केरु उस्ताद? चवनि असां फार्मूला इस्तेमालु कंदासीं। तूं ॾिस अब काॾे वियो नी? अव्हां जे घर थो वञा। असांजो त घर पोइते छॾिया हुई। अरे मां चवां थो हथ कढ। जेकॾहिं तूं मां हथ कढंदासीं त असांखे ॿियो बेवकूफ़ किथां थींदो? मां तव्हांजो कंदोमांव। बस राणी मुंहिंजो यकीन कर, मां कूड़ कोन थी ॻाल्हायां। मल्हारो हाणे बदिलजी वियो आहे ऐं तूं बि हाणे बदिलजी वञ। मल्हार हाणे साॻो न रहियो अथई, तोसां ॾाढो प्यार थो करे। वञ घर पंहिंजे मोटी। भला ॻाल्हि त ॿुध, तोखे मल्हार पैसा घणा ॾिना आहिनि? हा इहो सच आहे त मल्हार मूंखे पैसा ॾिना आहिनि ऐं मूंखे मल्हार ई मोकिलियो हेॾे तोॾे त तोखे राज़ी कयां त घर वञ। मां कसम थी खणा राणी, मल्हार हाणे उहो न रहियो अथई। मल्हार हाणे सुधरी वियो आहे। इहे हुनजा ढोंग आहिनि। मल्हार ऐं हुनजा भाइर मरंदा मरी वेंदा,
पर सुधरंदा कॾहिं बि कोन। राणी हिकु दफ़ो रुगो मुंहिंजी ज़बान ते एतबार कर, तूं रुगो घर त वञ, ॾिस मल्हार कीअं बदिलजी वियो आहे। तूं हिकु दफ़ो मल्हार ॾे वञ त सही, ऐं जेकॾहिं मल्हार वरी तोखे मारे करे न त तूं मोटी अचिजांइ, वरी न वञजांइसि मोटी। मां जेकॾहिं हिकु दफ़ो बि हुन घर में वयसि न त वरी मां अहिड़े क़ैद में फासी पवंदसि जो ॿीहर कॾहिं बि हिन घर में न अची सघंदसि। इन जे करे मां एतिरी चरी न आहियां जो मल्हार जे हिक न्यापे ते उते वञी पहुचां। ऐं छो मथो फिरियो थई, ऐं मल्हार खां भला तूं ॾाढी ही छा? हां, जेकॾहिं पंहिंजी ते अचे त तोखे त ज़ोरी नथो वठी वञी सघे, पर मल्हार चए थो मां तुंहिंजे मथो ज़ुल्म नथो करणु चाहियां, ॾाढ करे तोखे वठी नथो वञणु चाहियां मां। हो त तोखे चरी खुर पई प्यार सां तो चवे त अच घरे। मां कुझु बि ॿुधणु नथी चाहियां, ऐं हितां तूं वञ ऐं मल्हार खे चयो वञी त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी हाणे पचर छॾे। हू मूंखे ॿीहर मजबूर थो करे मरण ते। जेकॾहिं मल्हार मूंखे ज़िंदा ॾिसणु चाहे थो न त ॿीहर मुंडे न्यापा न मोकिले। हाणे हल तूं वञ। मां चवां तो हथ कढ। अबे कढ न वेंदे नहीं को तो मां दिसिंदो। वेट अमा कुंजा अकबर खान सोचे त कोर्ट वञो या थाने में वञी फरियाद दाख़िल कयो, पर मिल्कियत मां तव्हांखे हिकिड़ो रुपयो कोन मिलंदो। मामा तो इहो न चयोसि त मुंहिंजो हिस्सो बि लॻे थो। हा मां चयोमांसि त बाबा छोकिरीअ द्वारीअ जो हिस्सो लॻे थो, हुन जो हक़ आहे, हुनखे महिरबानी करे ॾे। पर ख़बर अथई छा चई? चई त मूं वारी छोरीअ जो थियो आहे मथो ख़राब, हिस्से खां ॾींदोसांसि अंगूठो। इने जो मक़सद त हिन कुंज वेचारी खे हिस्सो ई कोन मिलंदो। जादो भला इहो ॿुधाए कानून खां केरु ॾाढो आहे? जेकॾहिं असां कोर्ट में दावा दाख़िल कईसूं न 5 ॾींहं वॾा या पुलिस ॾिसजां त कीअं थी असांखे कब्ज़ो वठाए ॾे, टके टके जो असांखे हिसाब मिलंदो, टके टके जो। मामा पोइ देर छा लाइ? कोर्ट में केस छो नथा कयो? मां मुंहिंजी अम्मा कोर्ट में मां केस इन करे दाख़िल नथो कयां त जेकॾहिं तूं हिन केस तां हथ खणी वईं पोइ त बाबा मुंहिंजी पत धोपिजी वेंदी। मामा तव्हां कोर्ट में केस दाख़िल कयो ऐं मूं मथां भरोसो रखो। जेसि ताईं मिल्कियत मां हिस्सो न मिलंदो मां तव्हां सां गॾु हूंदसि। तव्हां जीअं चवंदो मां तीअं कंदसि। त पोइ तूं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मञ, तूं अॼु ई वञी पंहिंजी माउ सां मिल ऐं चईसि त मूंखे पंहिंजी मिल्कियत जो हिस्सो वठाए ॾे बाबे खां। इहा आख़िरी मयार बिलाइजीसि। मामा लाज़मी न आहे त मां अम्मा खे वञी वरी मिंथू कयां। न मुंहिंजी अम्मा न मिंथ छो कंदी है, मिंथ न करीन, बस रुगो इहो वञी चईन त बाबा ॻाल्हि साफ़ अथव, मूंखे ॿुधायो त मिल्कियत जो हिस्सो ॾींदो या न, न त सी कोर्ट खुली पई आहे, असीं ॾेई था वञूं। ठीकु आहे मामा, मां शाम वेंदसि, इहा आख़िरी मयार बि लाहे ईंदसि। हा मां तूं या वञी आख़िरी मयार लाहे अच, आख़िरी चक्कर मां बि पिणे सां मिलंदुसि। कमु मुंहिंजो आहे, ॾिसजांइ वेठी तमाशो कीअं थो कयां माणे जो। ठीकु बाबा जी उस्ताद जल्दी कर फार्मूलो तैयार करे वठ। ऐं इहो छा विधो अथई से? उस्ताद हिन में गटाडो, बसर ऐं हरीडुनि जो भाकुर विधो त मां उस्ताद। जल्दी तैयार कर। तव्हां इहो मूंखे ॿुधायो त मूं सां छा करण वारा आहियो? दर्श तोखे हाणे ख़बर पवंदी त तोसां छा थियण वारो आहे। इहा त असांखे ख़बर न आहे तोसां छा थी वियो। उस्ताद फार्मूलो तैयार आहे। हा बस कराई अरे रे हर माण्हू में का न का बीमारी हूंदी आहे, तुम्हें भी का न का हूंदी, जेकॾहिं फ़ाइदो पए न पोइ असांखे ॿुधाइजांइ। बराबरि जी उस्ताद ॿुधाइस हिन में कहिड़ियूं उस्ताद हिन में टप सर ऐं ख़बर जा पन। अरे मां को उच्चा तो मूंखे ख़बर आहे पना ना करायो। बात बंद रख।
ये असांजो फार्मूलो आहे ख़बरदार कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि तोखे अल्लाह असां मोकिलियो आहे असांजे भले जे लाइ राब जी उस्ताद वसतनामो क्या कयो अरे दोस्तो नीने भागे दिलवर फकीर वञी अदे वॾे खे दान ॾिनी आहे ऐं अदे वरी मूंखे ॻाल्हियुनि लाइ घुरायो आहे इहा त सुठी ॻाल्हि आहे जहिड़े को बहितर त ॻाल्हियूं थी वञनि अरे ईअं छो नथा चओ इहो छोरो तव्हांखे वठ नथो ॾे ॻाल्हि इहा न आहे बाबा साईं त को असां हुन खां डिॼूं था डिॼो कोन था वाड़े मुड़ुस माण्हू हुआ तॾहिं इहो मूं कच्छ में विझी हिते अची पहुतायो ऐं इहो छोरो सरेआम वते थो असांजे ॻोठ में घुमंदो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे बाबा त वञी दिलबर खे अॼु जो पूरो था कयूं पोयां जेको थियो उनखे पाण मुंहुं ॾिजो न न हाणे हिन सां खौसण जी का बि ज़रूरत न आहे अधे खे दान ॾियण खां अॻु जेकॾहिं इन खे भॼाए कढूं हा त ॻाल्हि ॿी हुई पर जेकॾहिं हाणे असां इन खे धक हयां त अदो अकबर ख़ान वरी इन ॻाल्हि जो तो मतिलबु कढंदो ऐं दोस्तू मां नथो चाहियां त अदे अकबर ख़ान जी नज़रुनि में मां वधीक किरां बाक़ी जेकॾहिं ॻाल्हियुनि में गंद कयईं त पोइ ॾींदासीं मलणी मल्हार पुट नूर भटारे जो कसम तूं मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन कंदे मूं राणी खे ॾाढियूं मिनतूं कयूं हथ में ॿधामांसि पर हुन मुंहिंजी ॻाल्हि का बि न मञी रानी सियाणी पोइ राणी छा चयो हू त तुंहिंजे बारे में का ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे का रानी सियाणी बाक़ी तूं कहिड़े मर्द जी दवा आहे मां त सभिनी मर्ज़नि ते पवंदी आहियां पर राणी चवे थी त मल्हार खे वञी चओ जेकॾहिं मूंखे ख़ुशि ॾिसण चाहे थो न त मूंखे छा मूंखे तलाक बस हाणे तूं वञी राणी खे चओ त छा वञी मल्हार मां चवां राणी त मूंखे घर में पेरी रखण कोन थी ॾे बंदूक कोन हणंदई आखिरी चकरनि जा पोइ खणी वञीसि ठीकु आहे मल्हार पुट मां तुंहिंजे करे हिकिड़ो दफ़ो वरी वेंदसि जेकॾहिं हुन ॻाल्हि न मञी न त पोइ ॿीहर मुंहिंजे मथां ज़ोर न रखजांइ हा ॿीहर मां तोखे तकलीफ़ कोन ॾींदुसि तूं आखिरी चकर वञी राणी सां मिली आहे ही मुंहिंजो नंबर अथई राणी खे चओ त मूंसां ॻाल्हाए ॿीहर मां ज़िंदगी में तोखे तकलीफ़ कोन ॾींदुसि ठीकु आहे बा मां वञी ही नंबर ॾियांसि थी तोसां ॻाल्हाए ऐं घणो ज़ोर रखंदीमांसि जेकॾहिं पोइ बि तोसां नथी ॻाल्हाए त पोइ मूंखे मयार न ॾिजांइ त नानी सियाणी तो मुंहिंजो कमु न कयो नानी सियाणी तूं दिलि सां कोशिशि कंदी आहे त मुंहिंजी भलाई थी पोइ मां वञा हा वञ ये दुनिया